बरमासा शेयर कंदालो पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सुभाणे टंडो अलायार पिताफी हाउस पहुंचंदो। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी टंडो अलायार के अवाम के खिताब कंदो। अगूणे MPA इमदाद पिताफी जो ये चवण है। कारकुनन ऐं अवाम पारां चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की टंडो अलायार आमद ते शानदार इस्तकबाल जूं तैयारियों कई वयूं आहिनि। हिकु भेरो ॿीहर ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे आगाह कंदासूं। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सुभाणे टंडो अलायार पिताफी हाउस जो पहुंचंदो, जिते पीपल्स पार्टी के चेयरमैन टंडो अलायार जी आजियां लाइ इस्तकबाल जो इंतजाम किया विया आहिनि। तैयारियूं ज़ोर शोर से जारी आहिनि। ख़बर अवां सां टंडो अलायार का शेयर करे रहियूं। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सुभाणे टंडो अलायार पिताफी हाउस पहुंचंदो। पीपल्स पार्टी जो चेयरमैन टंडो अलायार के अवाम के खिताब कंदो। अगूणे MPA इमदाद पिताफी जो इहो चवण है। कारकुनन ऐं अवाम पारां चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की टंडो अलायार आमद ते शानदार इस्तकबाल जूं तैयारियूं जारी आहिनि। पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सुभाणे टंडो अलायार पिताफी हाउस पहुंचंदो। पीपल्स पार्टी जो चेयरमैन टंडो अलायार के अवाम के खिताब कंदो। अगूणो MPA इमदाद पिताफी जो ये चवण है। कारकुनन ऐं अवाम पारां चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की टंडो अलायार आमद ते शानदार इस्तकबाल जूं तैयारियूं जारी आहिनि। इन हवाले से नाज़रीन तफ़सील मालूम कंदासीं। धरती TV टंडो अलायार जी रिपोर्टर रज़ा हुसैन बलोच असां सां लाइन ते मौजूद है। जी रज़ा हुसैन, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सुभाणे टंडो अलायार पिताफी हाउस ते पहुंचंदो। अगूणे MPA इमदाद अली पिताफी चयो त पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सुभाणे पिताफी हाउस टंडो अलायार पहुंचंदो। इलेक्शन के हवाले से कारकुन टंडो अलायार के अवाम के खिताब कंदो। तिरंद कारकुन टंडो अलायार की अवाम में खुशी की लहर छाइण लाइ कारकुन अवाम पारां चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की टंडो अलायार आमद ते शानदार इस्तकबाल कयो वेंदो। जी वॾी महिरबानी आगाह करण लाइ।